आन आन अरे 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 देखो कि ये हो मासा छदे ने थोड़े थके वो छोकरा हे देता बा हुकुम साईं हुकुम हुकुम जो प्लेट घणिया घणे वारियूं थी 50 वारी 100 वारी ता घणे वारी ने 200 वारी 3 वारी न थी 3 वारी ना है साईं। अरे खाई तू हुन जेको ना चौ छत हां ए पीड़ी ते वो बंद थियो हाने 50 वारी तो हलू खणिया यो छला त बला त छुट्टी वे जासी हाजुर हाजुर ओ खटो नहीं जे होई मारे पैसे विझी दींदो वाई थी थे पो जाई दही अथी त विझे हाजुर हाजुर दही कोन थी दही कोन हल वञो जल्दी आन हाजुर हाजुर ती है वरी हुते भरी दो हिते वरी 50 ॾिसो या खाई हुते 30 में ॾींदो है वरी 50 वाला केड़ी टेस्टी हुंदस अच्छे साईं ए छा विझी आयो है त का ये गजरा साईं गजरा हां ओ खीरा ने थी जा उए खत्म थिया ता देर आयो न हल ठीक वा बा हाने मथो छा तके थो पेट में सुरवे दे जा अरे अंधो आ चाई अंधो माया केरा अंधो लगे तू अची या मां लगो मैं शर्म न तो अचई शर्म न तो अचे बेफजिलता गालाए तो पियो तोखे तो वडी फजीलत है सुबह सा घरों निकतो हाथू में न धोतो दे सुतू लगियो पयो थी हेडो हेडो अच तो माडे सा मां लगो आजा तू लगो आ केर लगो हाने बुधा किए चाचा तुझो कम नाए हे हिन बटे दफा ये आगराई कई आ मासा ए मोचड़ा जैसी तो न खाई तो न के सुकून नहीं तो अरे तू माके मोचड़ा हण दे वार दे निगत नाज वांगे खोलिया पिया थी फैशन आयो ई फैशन आ हां यो फैशन आ हे भी फैशन आ ना यो फैशन कर दे यो चाचा इन जो फैशन अरे छो वञो बर गाल छोटो बुद्ध कावड़ न चढ़ा अरे तू कदे छा माके मां चवाए तो माफी वट सॉरी चओ माफी तो को वठो हां माखो भले तो को मटजी वणा डिजी अदा वाके माफ करे अब मेरे पहुंची हां आइए चओ ये थप्पड़ दो मैं नहीं अब फेराटियां के फिरती अच्छा मां माफी तो को मना थप्प सा तू फेराटी कराइंदो मानो कुछ जे तो खबर थी खजो बोल झिरकी चयो होयो वण के जे होशारी कर्मा वे आई थी हाँ। हाणे वण ते झिरकी वे चा उते चा अच्छा मना मजर की थी हाण हाण अरे 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 देखो कि ये हो मासा छदे ने थोड़े थके ते ये चंबो हणपा वरी तो के भी शौक आहे छा शौक मोत भरा जा मैं थोड़े थके ते ये चंबो हणपा ने सौ त करेसन स्टील बॉडी थी आयो मान झिरकी हां हे वण हो ना मुले खदियो जिनो मानू आ मारे का भाई मैं चवे तो ये चंबो लगुई ना छोरा तू ये बात फिरी वेंदी तो के इन जे लक्षणन जी खबर होजे न त तू भी चौंदे चाचा त इन के जूता हणो लक्षण जी तो लक्षण चंगा आहिनि थोड़े थके ते बस ये खोपजी था वञो हिक ॿिए ते उथा असांखे चांवर हराम करे छॾियव चाचा ॿी का जाइ कान हव तव्हांखे हेॾो झेड़ो करिणो करे चाचा पुट थी न उथा होने त अहिड़ी ताज़ी थो उथी उथी बाबा उथो चाचा जे पुट खे खैरा मां छोरा वठी अरे बाबा खैरा छॾे जो तके वरी ॾिस मां छोरा वठी जाई तुझा बार कुड़ाई तो अरे बस अरे बस हेरे मारे तके बस मुड़ी वञ तूं मुड़ी वञ वाह वाह हेड़ी है मामा पूजरा आला वधाई नहीं वाह जो ड्राव कराई सही वाह जी बिरयानी छोला वरी हे हो ॾही पियलस मड़ी वने तू छडे सई त जी छॾे वञ बाबा छॾ तूं भी वञ खड़ी इन जी तोखे खबर ना है हा खबर जणी तोखे खबर कई छा तोखे ठीक आ मारे का बे हाणे उन जी तू शुफारत करे तो उन जी तारीफ करे तो झट को तू भी उन के लूसी चोंदे लोगो चोंदे से सुधरो कुछ भेणा हां वे सुधरो कदी तो असां पोइते हुन बस थोड़ी थकी ॻाल्हि ते जब झेड़ो छेड़ न हाणे कये छा मोजे छा मो तोखे छा कयो तोखे कुछ न कयो थई तो मले वियो थी जड़ो वे हो जानती ओए हे छा थियो हां हां छा थियो अरे हे खुदा मोकारो हेरे तक ए चावल यो खाइयो हां छा थियो ओए यो केरो होयो मां जो चाचे जो पुटरो
चुंबड़े तो तू पे उन बदरो मांखे छॾे जाए त ॿी हणी करे खखणी भञास आहे न ए लानत मांखे बि ॾारो ॾेइयो खाइयो न वधा मुकारो करे तक कद ॾिस बुत ॾिस हिते किरे पियो मार त बेहोश थी वियो आहे बेहोश त ख़बर न पई प्लेट खाए पियो हा हा वॾो को लूची हुयो वॾो वो छोरा वो रेड़ी वारा हेॾे था आवा हाणे हुकुम ॿी कर घुराईंदे हे दर जो केरु हुयो अल्लाह को मांजे मांखे केड़ी खबर ए प्लेट तो वो खाइयो वो खाइए तो ना मां तो बदल ना मांखे पाया पैसा दे पर छाड़े मां खाधम हिकिड़ो चिमचो है वो तुझी गलती है तू जो मेहमान नवाजी करने संगा साथ के घुराए न हुयो बाबा मां चंगा ही कई हुन हिन चंपो है तो पूछ रे वो तू को वडेरो तो न हुए मां ऐसा छु कई मां तो ऐसा से चलो इयो ही थी ना बाजा है छजा यार बाजा अरे हिम्मत कर पैसा रे जान छकाए हां बाजा था तो के तो पर बाबा पैसा रे सेठ गलाइंदो समझदो कर हाणे पैसा ॾेस न खाली अभी प्लेट खणे गदा अरे इने या पैसा दे अरे जे थो उधर ना है बाबा अरे तू भी न बुधा तू छो चंपो हंस मासा ये टकरियो मां चयो छा आहे मांखे वरी चए पियो तूं हाणे झिरकी आहे मां वणो आहे त मांखे बि चढ़ी वई मां बि बचा मोटा या बस मां होॾे खाईंदुमि हे त ठग आहिनि वरी इहा बि न को हे लूसी मथां ॿियो बीठो आहे बाबा चंगा ये दौर नथी अॼुकल्ह जेको बि जाते हुंजो न के उन हालत छॾे धूड़ बि छा त ॿीहर को लितर खाए बि न मां हीअं टपियो वेंदुमि 50 जो नुक़सान कराई न पंहिंजो बि खणी अचाए न बाबा बस मूंखे हे मथां बीठा खाइण ॾींदा साईं हलो भा गंजू कयुव माते छो थो मार कावड़े? पयुव अड़े हिते जहिड़ो न करियां लानत त मुंहिंजो नुक़सान न थिए हा न मां छा कयो मां यार हीअं करे खपाई मां त हीअं हीअ जा थक और भैया हाणे त हिन खे ई कुटे थो बि मुंहिंजो लानत का पयुव मार का पैसो हुते 30 वारा चांवर भला धूड़ पए न मुंहं में चांवर बि खाई अञा चंबा बि मूंखे लॻा बीहु बड़ पट्टी जे साली पिलाने बिरानी तू खाई वई मुंहिंजो जूता वरी मां खावां हा? बाबा वरी ॿी जाइ ते हलूं था उते ॿी का शइ तूं खाइजांइ वरी उन सां विड़दुमि मां पोइ भले जूता हणे पादर हणे पेट त भरबो हाओ वाह जी पिलाने खे सोचे हा हाणे ॿी का कुंड ताड़े न हे पासो छॾे हेॾे हे फिराई थो इहो छड़ो हाणे मत तुंहिंजी दबर ते थुलो मुचू अती बि ॿारड़ी को चेर लॻे थो अन बन विकिणी आयो आहे पैसो जाम होसी ॾिठी न हीअं कढे त 1000 हुयसि 1000 हुयसि हा हला हाणे वते थो दब ॾिस रेडी हाणे वियो थी 50 जे लाइ हाणे हलो तोखे वरी ड्राव करायां हा त पंहिंजो कमु ई इहो आहे सॼो ॾींहुं बस ॿियो कहिड़ो कमु आहे चांहि बि पोइ मथां पींदासीं हा हा चांहि पियूं ते विरदासीं न बिल न ॾींदासीं हलाईंदासीं हली वञ अस्सलाम वालेकुम आज़ाद अॼु असां मौजूदु आहियूं भाऊ शकील वटि ऐं अली भाई वटि ऐं असां सां गॾु आहे लांचर ख़ान जेको सोशल मीडिया ते तमामु मशहूरु आहे लांचर साहिब कहिड़ा हाल आहिनि बाबा ख़ैर लॻो पियो आहे मैंने मां हे मुंहिंजा दोस्त कीअं था लॻनी नहीं हे मोतबर थी सफ़ा हे ॿई पुलिस में थी हां पुलिस में थी ॿई अॻे ॿुधाए यार मां ठीकु आहे यार पुलिस को थोड़ो मां छिरकंदो आहियां छो उहो इन जे करे कुटींदा अॻ में इन पुछंदा बाद में अबो अबा माफ़ कजे यार ये चश्मो काथों वतो थी हे सही पूरो सिंधण मुंहिंजे कवर में आहिनि हा हिते चौकी ते वेठो आहिनि सॼो इलाइक़ो मांखे कवर में आहे हा साहब जो ज़रूरत बि न आहे लूसी कुतो बिलो हिते मां ॾिसी सघां हा जीअं हा लूसी खे सुञाणींदो आहे हलो वॾो घुमी हरामी बुधी अस्सलाम वालेकुम मासाद अॼु ठुल में मौजूदु आहियूं लांचर असां वटि हफ़्तो ॾेढ हुयो चए बाबा अॼु मूंखे थुक पुजो कराए सो अॼु हिनखे थुक पुजो करायो आहे उस्ताद शेव कई अथसि अॼु कीअं महसूसु करे थो पाण खे सही बात कई हाणे पाण दुनिया सॼो ॾिसे थो कीअं थुक पुजो थींदो आहे है न सैलून थी उस्ताद जो बा हा हिनी जहिड़ो सैलून मां न मां बि यको ॾाढी घुराईंदो थुक पुजो कराईंदो हा हिनी जो थुक पुजो ज़ोर थी वॾी महिरबानी लांचर खान वॾी महिरबानी तारीफ़ न करे त पैसा वठंदुई पैसा नहीं मथे वठंदुमि लांचर को अञा माना असांजो ठीकु आहे असां बि थुक पुजो कंदा हिकु मसलो न आहे उस्ताद बाबा वॾो हा हिन थुक पुजो उस्ताद खे बि थींदो माशाल्लाह बाडी अथी हा ईअं धड़े छा कईंदो आहे लांचर रुक जो ठहियल आहे हा ईअं लॻे ॼण कंग फार्म ते वेठा